प्यारा शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां कृष्णलाल परमार। गुज़िरियल वीडियो में असां ज़ाल दरे ताईं सिंधी जा अखर लिखणु सिखिया हुआसीं ऐं अॼु असां ज़ाल दरे खां अॻिते लिखणु सिखंदासीं। अचो त लिखणु सिखूं। ज़ाल दरे खां पोइ रे रिछ अचे थो। रे रिछ खे असां कीअं लिखंदासीं? पेन खे हिते रखंदासीं ऐं हेठि छिकंदासीं। हेठि छिकण खां पोइ हिते छॾे ॾींदासीं। रे रिछ हिन खे को बि नुक़्तो नथो अचे। तंहिंखां पोइ रे माड़ी साॻे नमूने जीअं रे रिछ लिखी आहे इन ई नमूने इन जहिड़ो ई अखर अचे थो। हिन खे 4 नुक़्ता अचंदा, 1 2 3 4। तंहिंखां पोइ रे ज़ंजीर साॻे नमूने जीअं रे रिछ लिखियो आहे, हीअ रे ज़ंजीर हिते छॾे ॾियो ऐं हिन खे हिकिड़ो नुक़्तो अचे थो। तंहिंखां पोइ सीन सीटी कीअं लिखिजे थो? हिन खे 2 अणियूं ॾिबियूं आहिनि, 1 2 3 अणी कढण खां पोइ हिन खे हेठि वठी वञो ऐं हिन खे गोल मोड़ ऐं मथे हिते छॾे ॾियो। हीअ सीन सीटी, हिन खे को बि नुक़्तो नथो अचे। तंहिंखां पोइ शीन शींह, हीअ बि साॻी सीन सीटी वांगुरु ई लिखिजे थो। हिन खे बि 2 अणियूं 1 2 हीअ 3 अणी ॾियण खां पोइ हेठि वठी वञो ऐं हिन खे मथे खणी वञी हिते छॾे ॾियो। हिन खे 2 नुक़्ता अचनि था, 2 नुक़्ता ॾियो। हीअ शीन शींह। तंहिंखां पोइ स्वाद सूफ़, स्वाद खे कीअं लिखियो वञे थो? पेन खे हिन सिट तां हितां शुरू कयो, हेॾां खणी वञो, सिट ते आणण खां पोइ अॻिते सिट ते ई खणी अचो ऐं पोइ हिन खे हेठि वठी वञी ऐं हिन खे मथे वठी वञो। हीअ स्वाद सूफ़। तंहिंखां पोइ ज़वाद ज़ईफ़ साॻे नमूने जीअं स्वाद सूफ़ अचे थो। पेन खे हिन सिट ते हितां शुरू करियोसि, हेॾां खणी वञो, सिट ते आणण खां पोइ अॻिते छिकोसि ऐं हुनखे हेठि वरी छिकोसि, गोल मोड़े ऐं मथे खणी वञो। ज़वाद ज़ईफ़, हिन खे हिकिड़ो नुक़्तो अचे थो। तंहिंखां पोइ तोए तोतो जीअं अलिफ़ लिखियो आहे तीअं अलिफ़ कढे ऐं उन खां पोइ हिन पेन खे अॻिते हेॾां खणी वञो ऐं सिट ते आणण खां पोइ अॻिते हिते खणी अची छॾे ॾियो। हीअ तोए तोतो। ज़ोए ज़ालिम साॻे नमूने अलिफ़ वांगुरु हेठि छिकंदासीं, उन खां पोइ पेन खे हेॾां ई खणी वेंदासीं, सिट ते आणींदासीं, सिट ते आणण खां पोइ सिट ते ई अॻिते खणी वञी हिते छॾे ॾींदासीं। हीअ ज़ोए ज़ालिम। ज़ोए ज़ालिम खां आइनक, उहो हितां शुरू कबो आहे, हीअं करे हीअं ऐं उनखे हेठि जीअं जीम जहाज जो हेठियों हिसो अचे थो ईअं मोड़े वञो, हिते छॾे ॾियो। हीअ आइनक, हिन खे को बि नुक़्तो नथो अचे। तंहिंखां पोइ आइन ॻालीचो साॻे नमूने जी आइन लिखियो आहे, हीअ आइन ॻालीचो, हिन खे हिकिड़ो नुक़्तो अचे थो। तंहिंखां पोइ फे फानोस जो हेठियों हिसो जीअं बेबदक असां लिखियो होसीं थाली वांगुरु, ईअं हेठियों हिसो साॻे नमूने अचे थो, पर हिन खे शुरू किथां कजे थो? हितां। पेन खे हितां खणी वञी मथे खणी वञो ऐं उन खां पोइ हेठि सिट ताईं आणोसि ऐं पोइ अॻिते सिट ते आणण खां पोइ हीअ मथे मोड़ियोसि। हीअ फे फानोस, हिन खे हिकिड़ो नुक़्तो अचे थो। तंहिंखां पोइ फे फीथो साॻे नमूने जीअं फे फानोस लिखे इन जहिड़ो ई अखर हितां खां हीअं खणी वञो, सिट ताईं आणियोसि, सिट ते आणण खां पोइ अॻिते खणी वञो ऐं पोइ मथे मोड़ियोसि। हिन खे 4 नुक़्ता अचनि था। फे फीथो। फे फानोस में चप गॾु कोन थींदा आहिनि, फे फीथे में चप गॾु करे आवाज़ कढियो वञे थो, फे फीथो। तंहिंखां पोइ क़ौफ़ कलम, क़ौफ़ हिन फे फानोस या फे फीथे वांगुरु थोरो मथियों हिसो जेको हिन जहिड़ो अचे थो, जॾहिं हेठियों हिसो गोल अचे थो। हीअ क़ौफ़ कलम, गोल सिट जे विच ते काफ़ कलम। तंहिंखां पोइ काफ़ कुतो या काफ़ किताब, हितां खां शुरू करियोसि ऐं हिन खे अॻिते खणी वञो, सिट ते आणियोसि ऐं सिट ते आणण खां पोइ अॻिते सिट ते ई छिकी वञो, हिते छॾे ॾियो। हीअ काफ़ किताब। तंहिंखां पोइ खे खट हितां खां
सिट ताईं आणोसि, सिट ते खणी वञी अॻिते ऐं मथे मोड़ियोसि, हिन खे हिकिड़ी लीक अचे थी, खे कट, तंहिंखां पोइ गाफ गॾु हितां खां शुरू कयोसि, सिट ताईं आणोसि, सिट ते आणण खां पोइ अॻिते खणी वञो, मथे मोड़ियोसि, हिन खे 2 लीकूं अचनि थियूं, ऐं हिन खे बि को नुक़्तो नथो अचे, जॾहिं त काफ किताब खे नुक़्तो नथो अचे, खे खट खे नुक़्तो नथो अचे, ऐं टिनी खे नुक़्ता नथा अचनि, गाफ गॾु, तंहिंखां पोइ गे गऊं हीअं लिखियो वञे थो, ऐं हिन खे 2 नुक़्ता अचनि था हेठि, गे गऊं, तंहिंखां पोइ घे घोड़ो हितां खां शुरू करियोसि, सिट ताईं आणोसि, सिट ते अचण खां पोइ अॻिते खणी वञो, ऐं हिन खे गॾु हे हरणी ॾियो, ही घे घोड़ो, हिन खे 2 लीकूं ॾियो, ऐं ही हिन खे विसर्गी अखर करे कोठियो वञे थो, घे घोड़ो, तंहिंखां पोइ घे घोड़े खे नुक़्तो नथो अचे, तंहिंखां पोइ ङे सिंह साॻे नमूने जीअं गाफ गॾु लिखियो हिन वांगुरु ई लिखोसि, 2 लीकूं ॾियोसि, ऐं 2 नुक़्ता मथे अचनि था, हिन खे 2 नुक़्ता ॾियोसि, हे ङे सिंह, तंहिंखां पोइ लाम लकुण हितां खां हेठि छिकी अचोसि, सिट ते विच तां गोल मोड़ियोसि, मथे खणी वञो, हीउ लाम लकुण, तंहिंखां पोइ मीमस, लाम लकुण खे नुक़्तो नथो अचे, मीमस खे हितां हीअं करे ही मोड़े ऐं हिते छॾिजो, ही मीमस, हिन खे नुक़्तो नथो अचे, तंहिंखां पोइ नून खे हितां खणी वञो हेठि ऐं मथे मोड़ियोसि, ऐं हिन खे हिकिड़ो नुक़्तो ॾियो, हिकिड़ो नुक़्तो अचे थो नूनत खे, तंहिंखां पोइ अणे वण या अणूण वण हितां खां हेठि खणी अचो, हेठि अचण खां पोइ मथे मोड़ियोसि, हीअ अणे वण, हिन खे नुक़्तो न ईंदो आहे पर नंढड़ो तो हिन खे ईंदो आहे, हिणे वण, तंहिंखां पोइ नूनत हणे वण वाह वाढो, हीअं करे हिते छॾिजो, हीउ वाह वाढो, तंहिंखां पोइ हे हरणी या हे हाथी, दाल दोहल वांगुरु लिखी, ऐं हिन खे मथे खणी वञो, हिन सां मिलाए हिते छॾिजो, हे हरणी या हे हाथी, तंहिंखां पोइ अलिफ हमज़ो, जीअं आइनक जो मुंड असां लिखियोसीं, जितां शुरू कयोसीं उन वांगुरु ई आहे, ही हितां लिखो, हीअं करे हिते छॾिजो, ही अलिफ हमज़ो, तंहिंखां पोइ इहे यको ही सिट जे विच ते अचे थो, ऐं अलिफ बे जो आख़िरी अखर, हिन खे 2 नुक़्ता अचनि था, ही अलिफ बे पूरी थी 52 अखरनि ते मुश्तमिल। तव्हांखे ही मुंहिंजी वीडियो कीअं लॻी, जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, महिरबानी।